अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही आयतूं या मौजज़ा ॾिसी फ़िरौन जी क़ौम जे सरदारनि चयो त यकीनन ही वॾो माहिर ॼाणो जादूगर आहे। तव्हांखे तव्हांजे मुल्क मां बेदख़ल करण घुरे थो। पोइ तव्हां कहिड़ी था सलाह ॾियो? सभिनी सरदारनि फ़िरौन खे चयो त मूसा ऐं संदसि भाउ हारून खे तरसाए सभिनी शहरनि में गॾु कंदड़नि खे मोकिल, यानी कासिद मोकिल, त हर ॼाणू ऐं माहिर जादूगर खे तो वटि वठी अचनि। ऐं पोइ फ़िरौन वटि जादूगर आया ऐं चवण लॻा त जेकॾहिं वाकई असीं मूसा ऐं संदसि भाउ ते गालिब थियूं त असां लाइ ज़रूर को इनाम हुअणु घुर्जे। फ़िरौन वराणियो त हा ज़रूर इनाम बि ॾिबो ऐं मां मुंहिंजे दरबार में बेशक वॾे मर्तबे वारनि मां बि थींदो। जादूगरनि चयो त ए मूसा, तूं अॻु में पंहिंजे जादूअ खे तो उछलाईं या पहिरीं असीं पंहिंजो जादू उछलाइण वारनि मां थियूं? मूसा जवाब ॾिनो त भले पहिरीं अमीं उछलायो। पोइ जॾहिं उन्हनि पंहिंजो जादू उछलायो त पहिरीं त सहर यानी जादूअ सां माण्हुनि जूं अखियूं मुंडियाऊं ऐं उन्हनि खे ढिढारियाऊं ऐं दिलनि खे ॾुखाईंदड़ हेबतनाक मंज़र पैदा कयाऊं ऐं तमामु ज़बरदस्त जादू आंदो हुयाऊं। ऐं असां मूसा ॾांहुं वही कयो त पंहिंजी लठ मैदान में उछल। पोइ हुननि जेको जादूअ जो ठाहियो तंहिं कूड़े तलसम खे उते ई उते उहा लठ गिड़काए वई। पोइ हक़ साबित थियो ऐं जेके उन्हनि कयो थे सो बीह न सघियो, यानी बातिल थियो ऐं मिटिजी वियो। पोइ उते उहे फ़िरौन ऐं संदसि साथी ऐं जादूगर मग़लूब थिया, यानी हार या शिकस्त खाधाऊं ऐं ज़लील ऐं ख्वार थी मोटिया। ऐं जादूगर बेइख्तियार सजदे में किरी पिया, चयूं त जहान जे पालणहार ते ईमान आंदोसूं जेको मूसा ऐं हारून जो रब आहे। फ़िरौन चयो त ए जादूगरो, छा तव्हां मुंहिंजी इजाज़त खां सवाइ अॻु में ई ईमान आणे छॾियो? इहो बेशक तव्हांजी साज़िश यानी मकर या फ़रेब आहे जेका तव्हां हिन शहर में उन करे कई आहे त हितां जे असल रहवासियुनि खे मुल्क निकाली ॾियो। पोइ यादि रखो त अव्हां खे उन बाग़ी रविश जी जल्दी ख़बर पइजी वेंदी त अव्हां खे कहिड़ी तो सज़ा ॾियां। आऊं ज़रूर अव्हां जा हथ ऐं पेर उबतड़ ऐं सुबतड़ कपाईंदुसि ऐं तव्हां सभिनी खे ज़रूर फांसी चाढ़ाईंदुसि। यानी उबतड़ सुबतड़ जो मतिलबु उहो आहे त हिकु पासे जो हथ ऐं ॿिए पासे जो पेर कपाईंदुसि। जादूगरनि चयो त बेशक असां खे पंहिंजे पालणहार ॾांहुं ई मोटणो आहे, तंहिं करे जेकी तोखे करणो आहे सो कर। ऐं तूं ए फ़िरौन, असां खां रुगो उन करे तो इंतकाम वठी जो असां वटि तुंहिंजे रब जे तरफ़ां पधरियूं निशानियूं अची वयूं त असां उन्हनि ते ईमान आंदो आहे। असांजी दुआ आहे त ए असांजा रब, तूं असां ते सबर जी पालोट कर ऐं तौफ़ीक़ ॾे त जीअं का बि दुनिया जी अज़ियत ऐं ताक़त असांजा पेर न लोॾे सघे ऐं असां खे हिन दुनिया मां ईअं रहलत कराइजा जीअं असीं मुसलमान तुंहिंजा फर्मा बरदार हुजूं, यानी असांजो ख़ात्मो दीन इस्लाम ते कजांइ।